नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त 1 महीनो अॻु मार्केट कमेटी खिपरो मां भाॼियूं वठी वेकिरो पंहिंजो ऐं पंहिंजे घर भातियुनि जो गुज़र सफ़र कंदड़ हिक हथ खां माज़ूर नसीर राजड़ खे सस्ते अघ ते भाॼी वेकिरो करण जे इल्ज़ाम में मार्केट खिपरो ते 15 सालनि खां गैर क़ानूनी तौर ते मड़ियल ठेकेदार पीपी काउंसलर आबिद क़ाइम खानी ऐं उनजे पुटु अहमद क़ाइम खानी मार्केट कमेटी मां अगवा करे संदसि दुकान में बंदि करे सख़्त तशद्दुद करण बाद छॾियो, जंहिंजी एनसी खिपरो थाणे ते पिणु दाख़िल कई हुई। लेकिन इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार बाअसर हुजण सबबि खिपरो जी पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। अॼु पीपी काउंसिल ऐं मार्केट कमेटी खिपरो जे गैर क़ानूनी ठेकेदार बणियल आबिद क़ाइम खानी ऐं उनजे पुटु अहमद क़ाइम खानी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ माज़ूर नौजवान नसीर राजड़, तनेसर राजड़, अमीर बख्श राजड़ जी अॻुवाणी में केतिरनि शहरनि समाजी अॻुवाण मेन चौक खिपरो ते हथनि में बैनर खणी एहतजाज मुज़ाहिरो कयो। AIG वली अल्लाह दिल, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP सांगड़ खां मुतालबो कयो त माज़ूर नौजवान नसीर राजड़ खे अगवा करे तशद्दुद कंदड़ जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में हैदराबाद AIG ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो ऐं सख़्तु एहतजाज कयो वेंदो। माज़ूर आहियां, फ़ौरियत कंदो आहियां। वयसि मार्केट में मूंखे 2 कलाक बंदि करे कुटमार करे उन खां पोइ हथु कढी छॾियो रोड ते। उन खां पोइ आउं ग़रीब माण्हू काॾे वञा। ऐं जे चवां थो कंहिंखे वस वारनि खे चयो आहे, अपील कई आहे, वियासीं थाणे में NC कटाई जी, NC न कटियो, न त FIR कटियो, काॾे वञा। ग़रीब माण्हू ॿियो के आहे कोन, वस आहे कोन, काॾे वञा। हिनखे सर महीनू कान किथो सर पुलिस जी जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं। जे अचां थो मार्केट में त वरी धमकियूं था ॾियनि, वरी कुटमार जी, वरी चवंदा कुटमार कंदासीं, वरी 2 कलाक तो कमरे अंदरि बंदि कंदासीं, काॾे वञा सर। इन जे करे बस वारनि खां अपील आहे त मुंहिंजो हक़ जो फ़ैसिलो कयो वञे ऐं पुलिस खे कानूनी तौरु जेका कार्रवाई उहा कई वञे। पुलिस के दरख़्वास्त 5 मिनट में ढेरी काम करियां, एजाज मरी के फोन तो करियां, देखो बधी वापस गया ठीक है। उन्हें का पोइ व्यास साहब नहीं को जरूरत से मिले किथे ऐं बाकी चार कोई ही माजूर है शादी शुरू है कमरे में बंद करे बाद में कुट मार करे रोड ते उछले जने पूरी वापसी में पहुंच काॾे वञा। पोरे ते मजबूर थी घर पे वञा। मैं बस सर मार्केट में सब्जी गाड़ी तो दादागिरी कंदो है। सब्जी में तो छो बची मार्केट वालो उनका पुछ तो मुंशियाल पैसा मिला, पैसा दे बच्चे हथ वारो आहे ऐं हिन जाते हिक पूरी के कायम खानी तू गाड़े ते न हलाए, रोजगारी न करे, हू 5 रुपया सस्ती दे, माइकी दे, पिंड जी शइ पिंड जो सदो गाॾो पाए दे जो खायो कोन थो वञे। को नुक़सान कयो हुनखे चए हलण न हले। 4 ॿार ग़रीब माण्हू मिस्किन भाई हिकिड़े हथारो जे हिते बीठो आहे, उनखे चवनि तूं शहर में न विकिणो, छो न विकिणो? असांजो हिते हक़ आहे। असां 50 साल 60 साल असां गॾिया, असांजो धनी साईं केरु कोन्हे। काज़ी फ़ैज़ हयाती हुजे हा त ख़बर पए हा कान खानी त हेतिरी सेज़ अचे, पर मुड़ुसु मरी वियो आहे त ॻाल्हि इहा। हिकिड़ो काज़ी फ़ैज़ मोह आयासीं राजड़ दर जे मथां मोचड़ो चालू थी वियो, अॼु चालू आहे। हीअ असांजो उमिरि वेठो आहे मिस्किन। केरु माण्हू चए थी घर में कमाए थो या खाईंदा, उहा खाईंदा। इनजो बि हथ जेको आहे मशीन खां वढियल आहे। असीं चवंदा हक़ थिए, हक़ जो फ़ैसिलो कमाए थो, 300 रुपया कमाए घर जो गुज़र सफ़र करे, ग़रीब माण्हू हक़ थिए। हिनखे हरू भरू माने जेको आहे अॻु में हिन खां माने यको तक़रीबन महीनो अॻु में हिन सां यको गार गंद कंदो रहियो। नेठि करे न चयो असांखे गार न छो उन थी मुंहुं मारी थी भाॼी खपाइण खां माने इनकार करे छॾियो। हिनखे केर बि भाॼी किथे बि न विकिण, न ॾे न वठे। हिते असांजो एहतजाज आहे, जेकॾहिं अञा एहतजाज असांजे हिन में मसइलो हल न थियो त असां अॻिते वधूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।